बादशाह जी बादशाही में हिकिड़ो काठियार रहंदो हो। काठियार काठियूं वढे पंहिंजो जान वग़ैरह हलाईंदो हो। काठियार जी शादी थियली पर ज़ाल तमामु ख़तरनाक। काठियार 2 रुपया जेके बि कमाईंदो हो सो आणे पंहिंजी ज़ाल खे ॾींदो हो। ज़ाल पैसा रखंदी हुई। सो हाणे काठियार जी जुती हिकिड़े दफ़ा टुटी वई। तो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, जेको बि पैसो वग़ैरह आउं कमायां थो तोखे ॾियां थो। हाणे इन मुंहिंजा कुझु मूंखे 2 रुपया ॾे, जीअं जुती मुंहिंजी टुटी वई आहे वञी इनखे आउं ठारायां, टोपो ॾियां या कुझु ॻंढिरायां या वञी ॿी वठां। माई इनकार करे छॾी। माई चवणु लॻी त आउं रुपयो बि कोन ॾींदो तोखे, वञी पंहिंजो कर। काठियार जी ज़ाल तमामु ख़तरनाक, थोरी घणी ॻाल्हि ते काठियार तां विड़ियो पवे। काठियार वीचारो अची हिन फाथो। हाणे सोचणु लॻो काठियार त हाणे हीअं थो करियां, हाणे जेके पैसा कमायां थो सो त ॾियां त मुंहिंजी ज़ाल खे थो। हाणे कुझु हिन मुंहिंजा 2 रुपया जेके आहिनि सो पाण वटि अलॻि लिकाए रखां ऐं पोइ जुती वठां। सो हाणे काठियार ईअं महिनत मज़ूरी कंदो रहियो ऐं उन मुंहिंजा कुझु पैसा जेके कुझु टका पाण वटि रखंदो रहियो। तो चवणु लॻो त जुती वठंदसि। सो हाणे हिकु चकर कुझु पैसा हिन गॾु कया, सो पैसा उहो ॿाहिरि कढी ऐं ॻणणु लॻो। सो चवणु लॻो त हाणे पैसा ॾिसां घणा थिया आहिनि, वञी जुती वठां। हाणे काठियार पैसा पियो ॻणे। कुदरत सां मथां माई अची बीठी। माई जॾहिं ॾिठो त हिन वटि पैसा हुजनि, तो माई चवणु लॻी त ॾे ख़बर हीअ हेतिरा पैसा किथां अथई। सो हीउ चवणु लॻो त हीअ पैसा मुंहिंजा ई आहिनि। काठियूं जेके वढंदो हुओ उन मुंहिंजा थोरा थोरा करे मूं रखिया। तो सोचियमि त वञी जुती वग़ैरह वठां ऐं उन लाइ मूं रखिया त माई तूं त मूंखे ॾे कोन थी, उनजे करे माई खे कावड़ चढ़ी वई। माई उन महिल उहे पैसा हिन खां खसे वरिता। माई चवणु लॻी त पैसा लिकाई थो मूंखां। माई उहा पैसा हिन खां खसे वरिता। हीउ घणी घोड़ा वोड़ा करणु लॻो। चवणु लॻो त ॾे मूंखे, आउं जुती वठंदसि। अची न। माई ऐं हीउ पाण में विड़िया हुते। सो राति जो सुता तो माई जो अञा बि झेड़ो हुजे। माई चवणु लॻी त अञा पैसा तो वटि वधीक हूंदा, तो जाम लिकाया हूंदा। तो हीउ चवणु लॻो त मूं वटि टको बि कोन्हे, इहे ई रखिया हुअमि जेके तूं मूंखां खसे में। माई हिन जो आहे झेड़ो। झेड़ो करे करे सुम्ही रहिया राति जो। हाणे हिन वारो मुड़ुसु जीअं सुबुह जो उथियो, सो हिन खे बि कावड़ हुजे। सो हिन खयो रसो, खईं कुहाड़ी। घर न चांहि पीती न छा, सुबुह जो सवेरे ईअं ई निकिरी पियो। सो माई चवणु लॻी त हाणे हीउ वञे किॾां पियो, आउं पंहिंजे पोयां थी वञां। हाणे अॻियां काठियार, पोयां ही माई। तो हाणे काठियार झंग में आयो, हिन वारी ज़ाल बि पोयां। तो काठियार ॾिसी वरितो त ही निभागी मुंहिंजे पोयां अचे पई। सो काफ़ी झंग में आया, घाटो झंग हुजे। सो उते हिकिड़ो खूह हुजे, तमामु वॾो। उन झंग में उहो खूह हुजे। उन खूह में केरु वेंदो ई कोन हो। सो माण्हू चवंदा हुआ त बाबा इन खूह जे वेझो केरु बि न वञे। काठियार खे ख़बर हुई। माई जॾहिं ॾिठो त हेॾो खूह आहे, माई उन खूह ॾांहुं वञणु लॻी। त काठियार हिते पोयां हकलूं करणु लॻो ऐं रणूं करणु लॻो। हुन ॾिठो पंहिंजी ज़ाल खे, तो चवणु लॻो पंहिंजी माई खे त इन खूह ॾांहुं न वञ, इन खूह ॾांहुं न वञ। माई हिकु बि न ॿुधी। माई सोचियो त हीउ काठियार मूंखे मुंहिंजो मुड़ुसु रोके पियो। लॻे थो त हिन ॿिया पैसा जेको इन खूह में रखिया आहिनि। माई बाबा खूह ॾांहुं हली वई। हाणे काठियार जॾहिं पोयां पुॼे, सॾूं त हिनखे जाम कईं। माई आहे खूह जे पासे में, हईं खूह में टुपो, अंदरि वञी किरी। काठियार दौड़ंदो दौड़ंदो आयो, छा ॾिस त माई खूह में किरी पई अंदरि। खूह तमामु ऊन्हो हुजे, वॾो। तो हाणे काठियार चवणु लॻो त निभागी खे घणी चयोमि त इन खूह में न वञे। तो नेठि वञी इन खूह में किरी, हाणे धूड़ बि पाए वेठी हुजे इन खूह में। काठियार उनखे न कढियो पंहिंजी ज़ाल खे। पाण वियो वरी झंग में काठियूं वग़ैरह वढे, तो विकिणी करे ऐं वरी पंहिंजे घर आयो। सो हाणे इन काठियार लाइ तमामु वॾो सुखु लॻो पियो हुजे। सो चवणु लॻो त ज़ाल आहे कोन, घर में सुख शांती लॻी पई आहे। सही आहे या खूह में हिते वेठी हुजे, कुझु 2 ॾींहं सुख जो साथ पटींदसि। अब काठियार ईअं 2 ॾींहं हिते हुते पियो जान वग़ैरह हलाए। सो हिन लाइ सुख ऐं अमन लॻो पियो हुजे। सो हाणे हिकु चकर काठियार सोचणु लॻो त यार हाणे 2-3 ॾींहं थी विया आहिनि, माई मुआरी ज़ाल अञा उन खूह में आहे, पर हाणे वञी वञी कढांसि। कहिड़ी बि छा बि न्या झेड़ो मूंसां करे थी, पर आहे वरी बि ज़ाल। केॾी महिल कपिड़ा वग़ैरह धोयो ॾिए थी, मानी वानी पचाए थी। हाणे आहे कोन, केरु करे ॾिए, आउं बि थकी पियो आहियां। सो हाणे पई झेड़ो करे वञी कढांसि खूह मंझां। हिन हिकिड़ो तमामु वॾो रसो खयो, आयो सिधो वञी खूह ते। उहो रसो हिकिड़े वण में ॿधी ऐं रस्तो तमामु डिघो हुजे, हईं उन खूह में जॾहिं रसो हईं त का अहिड़ी शइ चंबड़ी पई उन रसे में। सो हीउ चवणु लॻो त लॻे थो त का शइ चंबड़ी आहे रसे में। सो हीउ लॻो छिकणु, छिके ऐं विचां ई का ॿी भला निकिती। तो चवणु लॻो त अड़े हीउ छा आहे। तो जेॾी महिल उहो जिन हो हिकिड़ो, जिन अची हिन मथे किरियो, अंदरां निकितो। जिन हिन मथे किरियो तो हीउ चवणु लॻो त अड़े हीउ त को जिन आहे।
तो चवणु लॻो त ॾे ख़बर तूं इन खूह मज़ा निकिते चई यार तूं मुंहिंजे लाइ फ़रिश्तो आहीं। जिन चवणु लॻो हिन खे त यार तूं मुंहिंजे लाइ फ़रिश्तो आहीं जेको तो रस्सी अंदरि छिकी ऐं आउं चंबड़ी पिया ताईं ॿाहिरि निकिरी आयुसि। चई इहो वरी कीअं? चई इहो इंजे करे जो अंदरि बाबा अलाए कहिड़ी मख़लूक इंसान अलाए माई अलाए कहिड़ी आई आहे मुंहिंजे लाइ त जीअण जंजाल करे छॾियो आहे, ज़ुल्म करे छॾियो आहे मूंसां, रुॻो न्याय जहिड़ो मूंखे त साई कोन्हे पटण ॾे। 2-3 ॾींहं थिया आहिनि मूंसां ज़ुल्म करे छॾियो आहे। तो इहो रसो अंदरि छॾियो ऐं आउं चंबड़ी ॿाहिरि निकिरी आयुसि। हालांकि आउं आहियां जिन निकिरी बि सघां थो, पर उन माई मूंसां अहिड़ी हालत कई आहे जो मूंखे उहा वसियत ई मुंहं में न आहे जो खणी ॿाहिरि निकिरां। तो इहा रस्सी मोकिली आहे, आउं तुंहिंजो थोरो लाहे नथो सघां, पर तो वाजो कमु कयो आहे। सो हाणे हिन काठियार बि न चयो उन जिन खे त कोई हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। काठियार माठ करे बीह रहियो। काठियार दिलि में सोचणु लॻो त इहा माई वॾी निभागी आहे, मुंहिंजो जीअण जंजाल करे जे वञी जिन खे बि थी। हिन पंहिंजी ज़ाल खे वरी ॿिए दफ़ा न कढियो। तो हाणे जिन हिन खे चवणु लॻो काठियार खे त काठियार तो तमामु भलो कमु कयो जो मूंखे इन खूह मज़ा कढी, पर हाणे इहो थोरो तुंहिंजो आउं लाहींदसि ज़रूरु। हाणे हीअं कर आउं वञा थो फिलाणे हंधि बादशाह आहे, उन बादशाही में वञा थो। उते हिकिड़ी मुंहिंजी धीउ शहज़ादी आहे, वञी उनखे थो चोटां, हुनखे कंदसि बीमार, ऐं हीअ 3 पता तोखे ॾियां थो। तूं बि को हकीम वग़ैरह थी अचिजी उन बादशाह में, उन बादशाही में। सो लाज़मी बादशाह चवंदो त को इलाज वग़ैरह करण वारो को हुजे हुनखे हेतिरो हेतिरो इनाम ॾींदसि। सो आउं वञी हुनखे चोटां थो, पोइ तूं हकीम थी अचिजी। उते बादशाह ऐलान कराईंदो, पोइ तूं इहे पता जेको आहे उते रखजांइ। आउं उन शहज़ादी मां निकिरी वेंदो त शहज़ादी चङी भली थी वेंदी, ऐं पोइ तोखे बादशाह इनाम ॾींदो, ऐं मुंहिंजो थोरो जेको आहे जेको तो मूं ते कयो आहे सो उहो लही वेंदो। तो हीअ काठियार चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो जिन चवणु लॻो त तूं कुझु सोलो थी वेंदे, लियो सुधरी वेंदे, ऐं काठियूं वॾे मरी वेंदे। तो मुंहिंजो कमु इहो कयो त तूं उते माना थोरो आउं बि करे छॾियां, तो मूं ते थोरो कयो आउं तो ते थो करियां, पोइ बराबरि थी वेंदासीं। काठियार चवणु लॻो त चलो ठीकु आहे। काठियार पंहिंजी ज़ाल खे न कढियो वरी। सो चवणु लॻो त भले अञा पई हुजे, जिन सां अहिड़ी हालत कई आहे त इहा ॿाहिरि कढंदो, मूंसां हले कहिड़ी हालत कंदी। सो अबा जिन वियो वञी बादशाह जी धीउ शहज़ादी हिकिड़ी हुजे, वञी उन में चोटो कईं उनखे बीमार। सो बादशाह हितां हुतां कईं हकीम वग़ैरह हेॾां होॾां घुराया, पर शहज़ादी जो को इलाजु करे न सघे। हाणे हुजे त हुनखे जिन। सो हाणे ख़बर न पई हकीम वग़ैरह हेॾां होॾां। सो हाणे इहा ख़बर अची हिन खे बि पई। सो हीउ चवणु लॻो त हाणे जिन वियो भयंदो इहो कमु करे छॾींदो। सो बादशाह चयो त बाबा जेको मुंहिंजी धीउ शहज़ादी खे ठीकु ठाकु चङो भलो करे ॾींदो, सो हुनखे काफ़ी सारो इनाम धन दौलत आउं ॾींदसि। अबा हिन बि इहा ॻाल्हि ॿुधी, हीउ बि को माना अहिड़ो लिबास करे अची उते पुॻो बादशाह वटि। तो बादशाह चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हांजी धीउ शहज़ादी खे आउं ठीकु कंदसि। चई अबा ठीकु कंदे त पोइ तोखे इनाम तमामु जाम ॾींदसि। हलिया हीउ आयो त 3 पता खणी ईअं पुसायो। अॻ में हिनखे जिन चयो तो अची उन शहज़ादी ते रखणु लॻो। हाणे उन महिल उहो जिन निकिरी वियो, शहज़ादी ठीकु ठाकु चङी भली थी वई। जिन त हलियो वियो, तो हीउ शहज़ादी सही थी वई। बादशाह जॾहिं ॾिठो त मुंहिंजी धीउ शहज़ादी सही थी वई आहे, तो बादशाह हुनखे काफ़ी सारो इनाम धन दौलत हिनखे ॾिनी। सो चवणु लॻो त कंहिं हकीम खां इलाजु न थी सघियो मुंहिंजी धीउ शहज़ादी जो, पर तो वाजो कमु कयो, हीउ इनाम तोखे आयो। काठियार जॾहिं एतिरो सारो इनाम मिलियो, काठियार ॾाढो ख़ुशि थियो आयो। सो अची उन मज़ा महला ते हिकिड़ो बंगलो सुठो ठाराईं। सो काठियूं वग़ैरह हाणे वढणु कोन वेंदो, पैसो वग़ैरह हाणे तमामु जाम थी वियो, सुकून सां हुते बंगलो ठाराए रहणु लॻो। सो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया, ऐं हीउ छा कंदो जो वरी पंहिंजी ज़ाल लाइ जेको सो चवणु लॻो त कढां हिनखे आउं कंदो खूह मञा, खूह मां कढंदुमि, मुंहिंजे लाइ जीअण जंजाल थी वेंदो। सो हाणे वेंदो मानी वग़ैरह जेका बि खाधो हूंदो खणियो ऐं इन खूह में उछलाए छॾींदो माई ॾांहुं। माई उहा अंदरि पई खाईंदी हुई, पई जीअंदी हुई, उन खूह में वेठी हुई, हीउ मानी ॾियो ईंदो। सो हाणे कुझु ॾींहं गुज़रिया, कुदरत सां उन बादशाह जो को दोस्त बादशाह हुजे, उन जी धीउ शहज़ादी खे का साॻी बीमारी थी वई हुजे। सो काफ़ी उन बादशाह बि हितां हुतां हकीम वग़ैरह हेॾां होॾां घुराया, पर उहा शहज़ादी बि ठीकु न थी। सो अची हिन बादशाह खे ख़बर पई। सो बादशाह चवणु लॻो त उहो साॻी हमरा हिकिड़ो आहे जंहिं मुंहिंजी धीउ शहज़ादी खे सही कयो हो, उनखे घुरायूं था। सो हाणे हितां हुतां उहे माण्हू कई आया। सो अची हिन खे नियापो ॾिनो। तो हीउ काठियार चवणु लॻो त हाणे वञी छाजा धिका ऐं थाॿा वञी खायां, हाणे मूं वटि गंज अलाह जो शुक्र आहे, हर शइ मूं वटि आहे, काफ़ी मिल्कियत धन दौलत आहे, इनाम में बादशाह मूंखे ॾिनी। हाणे वञी केरु वञी इहो शहज़ादी जो इलाजु करे हालांकि त आउं कहिड़ो ॼाणां बि थो। तो अबा हीउ न वियो, हिन इनकार करे वियो। इन ॻाल्हि जी ख़बर अची बादशाह खे पई। तो बादशाह कुझु सिपाही वग़ैरह वरिता। तो बादशाह वरी हलंदो सिधो अची हिन वटि पुॻो। सो बादशाह हिन खे चवणु लॻा त बाबा तूं हल उहा छोकिरी असांखे ठीकु करे ॾे। तो हीउ चवणु लॻो त हाणे बादशाह सलामत तव्हां आया ठीकु आहे, आउं बि हलां थो। सो हाणे अबा हीउ बि बादशाह सां गॾु निकिरी पियो। हाणे हलंदा हलंदा सिधो अची उन बादशाही में पुॻा।
तो ही भी वो साॻी 3 पत्ता हिन वटि पियल हुआ खणी अची उन शहज़ादी मथे रखिया। शहज़ादी मथे जॾहिं रखिया त उहो जिन साॻी उन मथां निकितो। तो जिन चवणु लॻो हिन खे त यार ॻाल्हि ॿुध। तो पहिरीं त मूं तोखे ईअं चयो हो थोरो लाइण जे लाइ सो तो ईअं कयो ऐं जेको त मूं तुंहिंजो कमु कयो मूंखे थोरो लाइणो हो तंहिंजे करे, पर तूं हिते पुॼी वएं छो त हिन शहज़ादी सां मूं कई आहे मोहबत। हाणे हिन जे जिस्म में ई हूंदसि। तूं हिते आयो मूंखे सुख जो साह नथो खणणु ॾीं। मतिलबु त तूं मूंखे सुख जो साह पटणु कोन ॾींदे। उन टाइम ते तोखे आउं पूरो करियां हा न जान छुटी पई आहे, पर हाणे तोखे आउं पूरो कंदसि, तोखे मारींदसि। हिन ॾिठो त अड़े हीअ त हाणे जिन कारिजी पियो, जिन मारींदो। तो चवणु लॻो त हाणे का चाल चलियां। तो हीउ चवणु लॻो त न बसि आउं ईअं आयो आहियां शहज़ादी खे सही करण जे लाइ, पर हाणे तुंहिंजे लाइ हिकिड़ो नियापो खणी अची। नियापो कहिड़ो खणी अची? उहा जेका माई जेका खूह में हुई न, सा थी मुंहिंजी ज़ाल। सो आई थी ॿाहिरि दर ते बीठी थी, सा चवणु लॻी त हिन जिन खे मुॾां वठी आ। हिन जिन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त छा उहा तुंहिंजी ज़ाल आहे हुनखे खूह मां तूं कढी आहे? चई हा खूह मां या हुनखे कढी आयो आहियां, हाणे आई आहे तोखां माना कमु आहे त सो ॿाहिरि बीठी आहे। जॾहिं माई वारी ॻाल्हि हिन ॿुधी सो जिन चवणु लॻो त ॿेली इहा ज़ाल आई तोखे तुंहिंजी, वञी तूं हुन सां ॻाल्हाए कर। बाक़ी इहा माई मूंखां ज़ोर आहे, हीअ शहज़ादी खे त आउं छॾियो वञा थो, पर हीअ मुल्क ई छॾियो वञा थो। शाबाश तोखे इहो जेको आहिनि तुंहिंजी ज़ाल खे तूं संभालींदो, तूं ॼाण या तुंहिंजी ज़ाल ॼाणे, बाक़ी आउं बाबा हीअ बादशाह छॾे वञा थो। तो बाबा जिन उन महिल इहो छॾे या बादशाही ऐं उन शहज़ादी खे छॾे जिन त हलियो वियो। तो हीउ काठियार चवणु लॻो त वाक़ई मुंहिंजी माई जी वाक़ई करामत आहे। ॿियो मुंहिंजी माई जॾहिं ॻाल्हि ॿुधी सो जिन ई भॼी हलियो। सो उन महिल उहा शहज़ादी बि सही थी। बादशाह हिन खे तमामु जाम उन इनाम ॾिना। सो इनाम खणी ऐं सिधो पंहिंजे घर आयो। सो हाणे हिन वटि बंगला महल वग़ैरह अॻ में ई हुआ। तो हीउ ॾाढो सोलो सुखियो थी वियो। सो चवणु लॻो त हाणे वञी मुंहिंजी ज़ाल खे उन खूह मञा कढां। काफ़ी टाइम थी वियो आहे उन खूह में पई आहे, हाणे कढां जहिड़ी बि आहे तहिड़ी बि आहे, पर मुंहिंजी ज़ाल आहे। अब हाणे हीउ आयो रसो खणी अची पंहिंजी ज़ाल खे कढी ॿाहिरि। माई जॾहिं निकिती सो माई खे वठी सिधो पंहिंजे घर आयो। माई जॾहिं ॾिसे त अहिड़ो बंगलो लॻो पियो हुजे, तो हीउ चवणु लॻो त हीउ बंगलो कंहिंजो? अची हीउ बंगलो मुंहिंजो आहे, ऐं हाणे सोलो थी वियो आहियां, हीउ बंगलो मूं ठारायो। माई चवणु लॻी त शाबाश तोखे हुजे, तूं बंगलनि में वेहो आराम पियो करीं ऐं मूंखे तो खूह में छॾे ॾिनो। ऐं खूह में पई सूर खायां। माई अची हिन ते माना बाहि ॿारी तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾी। तो माई चवणु लॻी त तूं जेको आहे सो इन महलनि में वेठो आहीं, तो ख़ैरनि जो सॼी राति निंड कई झेड़ो। जॾहिं सुबुह सवेर माना सुबुह अची थियो, माई चवणु लॻी त हाणे खण रसो, खण कुआड़ी, वञ काठियुनि ते काठियूं वठणु। तो हीउ चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, अहिड़ो बंगलो, हेॾी मिल्कियत लॻी पई, हर शइ लॻी पई, ऐं वरी वञे काठियूं वठणु। चई न तूं काठियूं वठणु वञ। तो हिन खे अञा रवानो कई पई। हीउ वियो पिए त कुझु 4-5 मायूं जेके हुयूं ॻोठ में चङियूं सादियूं, जेके सम्झंदड़ सुझंदड़ माना सही हुयूं, से आयूं अची हिन खे चवणु लॻियूं त शाबाश तोखे हुजे, तूं तुंहिंजे मुड़ुस खे जॾहिं हेॾी मिल्कियत आहे, हर शइ आहे, बंगला वग़ैरह हिन ठाराया, सॼो कमु कयो, अलाह वरियो, ऐं तूं हिन खे चवंदी वरी वञ काठियूं वठणु, ऐं हिन ते जेको आहे कुरको लाहे वेठी आहिनि। शाबाश हिन खे हुजे जंहिं तोखे उन खूह मां कढियो। जेकर तोखे खूह मां न कढे हा त तूं हिते हुजी हा, तूं वेठी हुजे हा। हीउ हेॾो पैसे वारो थी वियो आहे, बंगलो, हर शइ। हीउ चाहे हा त 4 ॿियूं हथु करे हा मायूं, ऐं हिन सां हर को शादी करे हा। हीउ ॿिए सां शादी करे छॾिया। हिन जी दिलि वॾी आहे, तुंहिंजी ज़ाल आहे, हिन सां झेड़ो करे थी, हर शइ करे, पर पोइ बि तोखे खूह मां कढी आयो। कुझु सोच, कुझु सम्झ। तो 4 माइनि हिन खे कुझु सम्झायो, कुझु अकुलु ॾिनो। सो माई वञी कुझु सम्झी। सो माई चवणु लॻी त धूड़ विझ काठियुनि खे, हलिया वरी आहे। तो हिन काठियार खे सॾु कईं। तो माई चवणु लॻी उन काठियार खे त हाणे अॼु खां ॿाहिरि को बि झेड़ो कोन कंदासीं, हाणे हसी ख़ुशी सां हिते पाण रहंदासीं। अबा पोइ हुन काठियार जी जान छुटी। सो हुन 4 माइनि कुझु हुन माई खे अकुलु ॾिनो। सो माई पोइ हुन सां झेड़ो करणु न लॻी। तो माई ऐं उहो काठियार हसी ख़ुशी सां उते उन बंगले में रहणु लॻा। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।